हेलो दोस्तों, अॼु असांजी फिल्म आहे मोहनजो दड़ो। मोहनजो दड़ो में बॉलीवुड वारनि फिल्म ठाही आहे जंहिंमें कमी पेशियूं उन्हनि असां खां हटी करे रखियूं आहिनि। उन करे जो असां वटि मुल्की सतह जे जेका पॉलिसी आहे उन तहत बाक़ी हुननि ॾाढी सुठी कोशिश कई आहे कंहिं हवाले सां असांजी कल्चर खे, सिंध जे कल्चर खे या सिंध जे दरिया जे तारीख़ खे या सिंध जे शहरनि खे, मोहन जे दड़े खे दुनिया में पेश करण जी हिकु कोशिश कई आहे। असां उन खे साराहियूं था। अचो त हिन फिल्म मोहन जो दड़ो जो एक्सप्लेन कयूं ऐं तव्हां बि ॾिसी फ़ैसिलो कयो, कमेंट कयो त इंडिया वारनि कहिड़ियूं ग़लतियूं कयूं आहिनि। अचो फिल्म खे शुरू कयूं। शुरू में ॾेखारियो वञे थो त सरमन ऐं उन सां गॾु माण्हू हिकु पाणी मां गुज़रंदा आहिनि त उते अचानक वाघू जो हमलो थिए थो। सरमन हिन खे तीर हणी मारण जी कोशिश कंदो आहे पर हू बची वञे थो। उन खां पोइ वाघू हमलो करे हिन जे हिकु साथी खे किराए थो। सरमन हिन खे कीअं बि करे बचाए वठे थो। पोइ सरमन खे ज़हन में वाघू खे मारण जो मंसूबो ईंदो आहे। जॾहिं सरमन हिन खे हमलो कंदो आहे त वाघू सरमन खे बि पाणी में छिके अंदरि वेंदो आहे। पोइ सरमन वाघू खे मारण में कामयाब थी पवंदो आहे। हू वाघू खे ॻोठ खणी अचनि था। सरमन जे ॻोठ वारा साराह कंदा आहिनि। सरमन पंहिंजे घर ईंदो आहे त उते हिन जी माउ परेशान थी हिन खे चवंदी आहे, छा तोखे ई छो पंहिंजी जान लॻाइणी पवंदी आहे। सरमन चवंदो आहे त मदद करण में छा आहे, सिर्फ़ु मदद कई आहे। पंहिंजी माउ खे मुतमिन करे वठे थो। हिते ॾिसूं था त सरमन सुतो पियो आहे। हिन खे ख्वाब में अजीब नज़ारो ॾिसण, जिते हिकु ॻोठ आहे उते हिकु ॿारु भॼे पियो ऐं हिकु हरण बीठो आहे। ॿिए सीन में ॾिसूं था त सरमन पंहिंजे काका खां इजाज़त वठंदो आहे मोहन जो दड़ो वञण जे लाइ। तूं कॾहिं खां हिकु ई सवाल पियो करीं, आउं ॿुधाए ॿुधाए थकी पियो आहियां ऐं तूं पुछी पुछी थकियो कोन आहीं। उन ते सरमन हिन खे चवे थो त जेसिताईं तूं हा नथो करीं तेसिताईं आउं चवंदुसि पियो। पीउ हिन खे मना करे वेंदो हलियो आहे। सरमन ऐं उन जो दोस्त उतां सुबुह जो भॼण वारा हूंदा आहिनि। असल में सरमन मोहन जो दड़ो ते सामान खपाइण जे लाइ वञणु चाहे थो त उते हिन जो पीउ ॾिसी वठे, सम्झाए थो त मोहन जो दड़ो ते सामान जी क़ीमत किराइजान ऐं चवे थो त उते माण्हू न पर लालची माण्हू रहनि था। चवे थो कंहिं ते बि भरोसो न कजां। उन खां पोइ सरमन तयारी करे उतां हलियो वञे थो। मोहन जो दड़ो ॾांहुं रवानो थिए थो। सरमन मोहन जो दड़ो पहुची सरमन इलाही हैरान थींदो आहे त हिन खे कीअं ठाहियो वियो आहे। मूंखां हिन निशान जो पुछे थो। हू ॿुधाए थो त ही 6 निशान आहिनि, 6 जानवर आहिनि सिंध जे जॻहियुनि जा। हर जानवर हिकु इलाइक़े जो निशान आहे ऐं ॿुधाए थो त हिकु सिंग वारो जानवर जो निशान ख़ासि आहे। हिकु फ़क़ीर सरमन खे मिले थो ऐं चवेसि थो त पंहिंजी जान बचाए हलियो वञे था। उते सरमन परेशान थी पवंदो आहे ऐं सिपाही हिन फ़क़ीर खे वञण जो चवे थो। हिते हर को पंहिंजे कारोबार में लॻल हूंदो आहे। हिते परे परे खां माण्हू पंहिंजी रोज़ी करण ईंदा आहिनि ऐं सरमन ऐं उन जो दोस्त हिकु जॻह ते सामान रखी खपाइण लॻंदा आहिनि। मोहन जो दड़ो हिकु वॾो कारोबारी शहर हूंदो आहे ऐं इन करे ही बि हिते वापारु करण जे लाइ ईंदा आहिनि, वेंदा पिया आहिनि। हिकु माण्हू सरमन खे चवे थो त सिंधु दरिया ते बंदि लॻायो वियो आहे। उन करे सॼे कारोबार जो असरु सॼे ज़मीन ते थिए थो। इन करे जेका क़ीमत मिले उन में खपाए छॾ, न त इहा बि रोज़ी न मिलंदी। उते हिकु मुंजा नाले माण्हू अचे थो। उहो हिते जे बादशाह जो पुटु हूंदो आहे। ही मुंजा ऐं हिननि ग़रीबनि जे विच में सौदो थींदो आहे। मुंजा खे चवंदा आहिनि त ही असां वटि जेको आहे इहो ई आहे तव्हांखे ॾियण लाइ। बसि असांखे 4 लख ॾियो, असांजो ईंदड़ ज़राइत ताईं गुज़ारो थी पवे। मुंजा चवे थो त अगरि तव्हां ईअं चाहियो था त तव्हां मां हिकु हिकु छोकिरी मुंहिंजे घर मोकिलींदा। उते सरमन ॾिसी परेशान थींदो आहे। सरमन विच में अची बहस करणु लॻंदो आहे। सरमन चए थो त सौदो
सौदो हूंदो आहे ऐं हिन खे चवंदा आहे त सौदो पको थींदो, न जेको तूं चाहीं ईअं न थींदो, न त सौदो ख़तमु सम्झ। हिकु माण्हू अची 2 लख जो सौदो कराए मसइले खे ख़तमु करे थो। इन खां पोइ सरमन जी नज़र हिकु छोकिरी ते पवे थी। हू छोकिरी खे ॾिसे थो। ॿिए सीन में ॾिसूं था त महम हिते जो बादशाह हूंदो आहे। महम चवे थो त मूं जेको वाइदो ॾिनो हो पूरो कयो। वड़पा असांखे तबाह कयो हो। सॼे सिंधु ज़मीन में वड़पा जो नालो वठियो वेंदो हो। हू चवे थो त हर हिकु वापारी मोहनजोदड़ो में ईंदो आहे ऐं हाणे वक़्तु परे न आहे जो वड़पा खे तबाह कंदासीं। माण्हू हिन जे साम्हूं बीह रहंदो आहे। उहो हिन सां बहस कंदो आहे त महम इन खे मारे छॾी जो को राज़ हूंदो आहे। महम चवे थो त मोहनजोदड़े में केरु जीअंदो केरु मरंदो, इन जो फ़ैसिलो आउं कंदो आहियां। हिते सरमन खे पूजारी जे घर वञणो हूंदो आहे। हिन खे ख़बर पवंदी आहे त उते सिर्फ़ु उहे वेंदा जिन वटि ताबे जी मुहर मौजूदु हूंदी आहे, जंहिंखे ॾिसी हिन जो दोस्त हैरान थींदो आहे त हिन किथां आंदी। उन खां पोइ मुहर ॾेखारींदे अंदरि अची वेंदा आहिनि। अंदरि अचण खां पोइ हिन जी नज़र उन छोकिरी ते पवे थी। अचानक उते घोड़ा छुड़ी पवंदा आहिनि। उहे घोड़ा उन छोकिरी ॾे ईंदा पिया आहिनि। उतां जो सरमन ॾिसी हू बि छोकिरी खे बचाइण लाइ भॼंदो आहे ऐं हिन खे बचाए वठे थो। उन ते हिन जी मुलाक़ात हिन छोकिरी जे पुजारी सां थींदी आहे। छोकिरी सरमन खे पसंदि करणु लॻंदी आहे ऐं पोइ ॾिसूं था त उन खां पोइ सरमन पूजारी ॾे अचे थो। उते उहो हरण ॾिसे थो जंहिंजी ही पूजारी पूजा कंदो पियो आहे। त सरमन पूजारी खे मोहर कढी ॾेखारे थो। उहा बिल्कुलु उन जहिड़ी हूंदी आहे जंहिंजी पूजारी पूजा पई कई। त ही मोहर किथां ईंदी आहे तो। सरमन चवंदो आहे त मूंखे ही मोहर काका ॾिनी। पूजारी हिन जे पीउ जो नालो पुछंदो आहे। उन खां पोइ पूजारी हैरान थी उतां हलियो वञे थो। ॿिए सीन में ॾिसूं था त जिन माण्हुनि खे बादशाह मारियो हो उन्हनि जी लाश हिते टंगियल हूंदी आहे। उहो सरमन ॾिसी पंहिंजे दोस्त खां पुछे थो त हिननि खे कंहिं मारियो आहे। हू सरमन खे ॿुधाए थो त हिननि खे महम मारियो आहे। सरमन चवंदो आहे त आख़िर छो मारियो वियो। फ़क़ीर उते अची चवे थो त सच ॻाल्हाए हिननि ॾोह कयो आहे, उन करे मारिया विया। सरमन चवे थो त असां जानवरनि खे मारियो ॾिठो आहे, पर इंसान खे कीअं थो मारे सघे। ॿिए सीन में ॾिसूं था त हिकु माण्हू ऐलान करे रहियो आहे या खे तब्दील करण सां हेठिएं शहरनि अमीर थिया आहिनि। उन करे असां माण्हुनि खे ॿुधाईंदा त हिननि खे हाणे महम खे वधाए ॾियणो पवंदो। उते ई हिकु माण्हू पंहिंजे ॻोठाणे खे चवे थो त असां पंहिंजे ॿारनि जी पूरी कयूं या महम जे पेरनि में रखूं। मदद न खपे, हाणे नथा सही सघूं। सरमन बि उते ई हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो पियो आहे। सरमन महम जे माण्हू खे चवे थो त असां महम जो हुकुम न मञींदासीं, न ई उन खे वधाए कुझु ॾींदा मोहनजोदड़े वारा। उते ई सभु मोहनजोदड़ो वारा सरमन जे पासे थी पवंदा आहिनि। उन खां पोइ पूजारी जी छोकिरी जंहिंजो नालो चानी आहे उहा सरमन सां मिलणु अचे थी ऐं उते पूजारी जो मां ॾिसी वठे थो ऐं उतां ई निकिरी भॼनि था। अचे थो हिन खे ॿुधाए थो त सरमन जे नाले त सुञाणप न थी सघी आहे, पर हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां थो, चानी खे उन सां ॾिठो आहे। मोहम चवे थो त मुंहिंजा ऐं चानी जे विच में रिश्ते जो इंतज़ाम कयो वञे, पर पूजारी चवंदो आहे त चंड राति वारी तारीख़ खां पहिरीं न थी सघंदो। सरमन उते वेंदो आहे जिते चानी मुंहिंजा ऐं ॿिया रिश्ता बि जोड़ींदा पिया आहिनि। मतिलबु त ही हिननि जे फंक्शन में वेंदो आहे। तरीक़े सां उते चानी सां मिलंदो आहे। महम पूजारी वटि अचे थो। महम चवे थो त पूजारी तूं हाणे पंहिंजो वाइदो पूरो कर। पूजारी चवंदो आहे त कुझु साल इंतज़ारु कयूं त सही आहे, चानी अञा कुझु मासूम आहे। महम जो पुटु चवंदो आहे त असांखे चानी ते शक आहे, उन करे उन में देरि करणु बेवकूफ़ी आहे। महम हिन खे चवे थो त मुंहिंजो हुकुम आहे। उन खां पोइ चानी जी शादी जो माहौल ॾिसूं था ऐं उते सरमन चानी वटि अची पहुचे थो। चानी सरमन खे चवे थी त मूंखे इजाज़त न आहे पसंदि जी शादी करण जी, आउं त पंहिंजे पीउ जो वाइदो पूरो पई कयां।
सरमन हिन खे सम्झाए थो त वाइदो न पर मोहम जो हुकुम पई मञे। रिश्ता मोहबतूं दिल सां दिमाग़ सां पसंदि कबा आहिनि। चानी चवे थी त मुंहिंजा ऐं मुंहिंजे रिश्ते में मोहन जो दड़ो जो फ़ाइदो आहे। उन करे सरमन चवंदो आहे त हू सिर्फ़ तुंहिंजो इस्तेमालु पिया कनि। वरी सरमन चवंदो आहे मोहन खां डिॼण जी ज़रूरत न आहे, आउं तोसां गॾु आहियां। अचानक उते मुंहिंजा अचे थो। सरमन ऐं हिन जे विच में झेड़ो थी पवंदो आहे ऐं मोहन जे दड़े जा माण्हू बि उते अची वेंदा आहिनि। पुजारी मोहम सभु गॾु थी पवंदा आहिनि। सरमन खे मोहम जा साथी पकड़े वठनि था। मोहम हिन सरमन खां चवंदो आहे त केरु आहीं तूं, ऐं हिन खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾे थो। पर उते पुजारी सरमन खे बचाए वठे थो। मोहम चवंदो आहे त सरमन खे हिकु इम्तिहान ॾियणो पवंदो। अगरि ही पास थियो त हिन खे बख़्शे छॾिबो। पर सरमन जी ख़्वाहिश हूंदी आहे त अगरि ही कामयाबु थियो त चानी जी शादी मुंहिंजा सां न थींदी। सरमन वटि पुजारी अचे थो, हिन खे हिकु सच ॿुधाए थो। मोहम खां पहिरीं जेको बादशाह हो उहो सरमन जो पीउ हूंदो हो। इहो ॿुधी इलाही परेशान हैरान थी पवंदो आहे। तॾहिं मोहम सोन जी लालच में सिंधु दरिया खे बंदि ॿधण जो मंसूबो कंदो आहे। पर कुझु माण्हू खे इहो मंज़ूर न थींदो आहे। उन्हनि मां हिकु सरमन जो पीउ हूंदो आहे। छो जो बंदि खे क़ाबू कयो वियो माण्हू ज़रायत किथां करे सघंदा, ऐं बंदि खे ॿियो रस्तो ॾिनो वञे बि सही, पर उहो ॿिए तरफ़ हलियो वञे त पोइ बि नुक़सानु आहे। पर मोहम लालच ॾी चवंदो आहे त हिन सोन मां मोहन जो दड़ो खे ऐं सभु वापारी मोहन जे दड़े में ईंदा। पर सरमन जो पीउ न मञींदो आहे। उन करे इलाही माण्हू मोहम जे पासे थींदा आहिनि। पुजारी चवे थो त मूंखे बि मजबूरन मोहम जो पासो वठणो पियो। उन खां डिॼी ऐं फ़ैसिलो मोहम जो थींदो आहे। उन खां पोइ सिंधु में बंदि ठहणु शुरू थियो। पर मोहम हिननि खे धोखो ॾिनो हूंदो आहे। सरमन जो पीउ रोके थो, सभिनि खे सम्झाईंदो आहे त ही अगरि बंदि ठहियो त सिंधु पंहिंजो रुख बदिले छॾींदो। उते अचानक मोहम जा साथी ऐं हिन जे विच में झेड़ो थींदो आहे। मोहन सरमन जे पीउ खे फासाइण जो मंसूबो ठाहे पूरो सोन सरमन जे पीउ जे घर रखी छॾे थो। सरमन जो पीउ इलाही सम्झाए थो, पर केर बि हिन जी पासे न थिए थो ऐं हिन खे सज़ा ॾियारे छॾींदो आहे। उन खां पोइ ॾिसूं था त सरमन जो इम्तिहान शुरू थींदो आहे। इम्तिहान इहो हूंदो आहे त हिन खे ताक़तवर इंसाननि सां झेड़ो करणो पवंदो आहे। हिकु वॾी लड़ाई खां पोइ सरमन खटे वञे थो। उन खां पोइ ॾिसूं था त मुंहिंजा पुजारी वटि अचे सभिनि जे साम्हूं हिन खे मारे छॾे थो ऐं पुजारी जे माण्हुनि खे बि मारणु शुरू थींदो आहे। मुंहिंजा चानी खे बि मारण वारो हूंदो आहे त उते सरमन अची वञे। सरमन ऐं मुंहिंजा जे विच में हिकु वॾी लड़ाई थिए थी, पर सरमन जे हथां मुंहिंजा जो क़त्ल थी पवंदो आहे। ऐं हिते ॾिसूं था त चानी सभिनि खे ॿुधाईंदी आहे त मुंहिंजे पीउ मतिलबु पुजारी खे इन करे मारियो वियो छो जो हिन हिकु सच ॿुधायो सरमन खे। मोहन जे दड़ो वारा पुछंदा आहिनि त कहिड़ो सच। चानी ॿुधाए छॾींदी आहे त सरमन मोहम खां पहिरीं बादशाह सूजल जो पुटु आहे। सभु ॾिसी हैरान थी पवंदा आहिनि। हिन जे माउ ऐं काका बि उते अची वञनि था। मोहम खे ख़बर पवंदी आहे त सरमन सूजल जो पुटु आहे। सरमन जुड़ियल बंदि ते अचे थो। उन ते मथे चढ़ी सिंधु दरिया खे ॾिसे थो। उन खां पोइ सरमन सभिनि सां गॾु मंसूबो ठाहींदो आहे। बंदि वटां जेके माण्हू सोन खणी वञनि पिया हिननि खे रोकणो आहे। इहो ई मौक़ो आहे मोहम जो सच सभिनि जे साम्हूं ॾेखारण जो। सरमन वारा हमिलो करे सोन पंहिंजे कब्ज़े में करे वठंदा आहिनि। मोहम खे ख़बर पवंदी आहे सरमन वारा सॼो सोन खणी विया हली आहिनि ऐं हू मोहम जे साथी खे खणी विया। हू सभिनि शहरनि जे साम्हूं हुन खे बीहारींदा त मोहम जो सच साम्हूं अची सघे। मोहम पंहिंजे साथियुनि खे हुकुम ॾींदो आहे त सरमन ऐं हुन सां गॾु जेके उन्हनि खे मारियो वञे। हिते अचानक मोहम जा साथी हमिलो करे वठनि था। हुन खां पोइ सरमन ऐं सभु शहरी मोहम वटि पहुचनि था। सरमन मोहम खे चवे थो त तुंहिंजो हींअर वक़्तु तुंहिंजे ज़ुल्म जो ख़ात्मो थींदो। मोहम खे सरमन धक हणी किराए थो। मोहम चवे थो त सूजल खे बि मारे छॾियो, पर सरमन हिन खे ज़मीन ते किराए थो। मोहम पंहिंजे साथियुनि खे चवंदो आहे त मारियो हिन खे, इन जे बदिले में सोन मिलंदो तव्हांखे। सरमन हिननि खे मोहम जे बारे में
चवे थो हिन ॾे कुझु बि न आहे तव्हांखे ॾियण लाइ। सरमन मोहम्मद जो पंहिंजे पाण ते हमलो करण रोके छॾे थो। वरी ॾिसूं था त मोहम्मद खे ॿधी था छॾीनि ऐं उते उन सां गॾु मींहुं बि पवंदो आहे। सरमन जो माण्हू परे खां भॼंदे चवंदो आहे त मींहं जे करे पाणी बंद खां मथे चढ़ी वियो आहे। उते सरमन हिननि सभिनि खे मोहन जो दड़ो छॾण जो चवे थो, छो जो बंदि टुटी वेंदो ऐं मोहन जो दड़ो खे पाणी में ॿोड़े छॾींदो ऐं ही सभु उतां भॼण जी तयारी कंदा आहिनि। उते इलाही पाणी जमा थियण सबबु ही उतां वञी न सघनि। उन करे हिननि खे हिकु रसी मोहन जे दड़े ताईं रसाईंदा आहिनि ऐं हिन जे विच में सभई ॿेड़ियूं ॿधी रस्तो ठाही। आख़िरकार सभई उतां हलिया वेंदा आहिनि, पर सरमन आख़िर में पंहिंजी पूरी कोशिशनि सां उतां भॼंदो ईंदो आहे ऐं ही ॿेड़ियूं उॾामदियूं वेंदियूं आहिनि। मतिलबु ही सभु ॿेड़ियूं रसी मां निकिरंदियूं वञनि थियूं ऐं ॾिसंदा आहियूं त मोहन जे दड़े खे आख़िर सिंधु दरिया ॿोड़े छॾींदो आहे। उन सां गॾु मोहन बि ॿुॾी वञे थो। ही सभई हिकु जबल ते अची वेंदा आहिनि। उन सां गॾु ही फिल्म ख़तमु थिए थी। फिल्म अगरि पसंदि आई आहे त ज़रूरु लाइक, कमेंट्स, शेयर